शाइला खाल मोरे जे कोरा मूर्ति गुलाम सजा जवाड़ा सके टापूस करते बैठल सके खतरे केकड़े चाचे लिखने में ay amjad satu awu ba bi masak ta mazamira ma jawab asa शादी कई आसा कहने मारने धमकी मुंहिंजो नालो गुलाम मुर्तज़ा है। मां शाइला खोसो सां शादी कई आहे। हाणे माइट हिन जा ॻोल्हीनि पिया, मुंहिंजे माइटनि खे बि टॉर्चर पिया कनि। असांखे तहफ़्फ़ुज़ फरमाओ कयो वञे। अली ॾिनो खोसो, इम्तियाज़ खोसो, अमजद अली खोसो ऐं ज़मीर खोसो, अब्दुल ख़ालिक खोसो मोरो कोरट में। असां इहो चवणु आहे त असांखे अमन वारी ज़िंदगी गुज़ारण जंहिं महिल असां पंहिंजी राज़ो ख़ुशी सां शादी कई आहे। हीअ बि बालिग आहे, पंहिंजे वात वकील आहे। को बि हिन जो केस माइट वग़ैरह कनि उहो कूड़ो सम्झो वञे। हीअ पंहिंजी वात सां बयानु ॾिनो आहे। मूंसां हिन पंहिंजी राज़ो ख़ुशी सां शादी कई आहे। का बि ज़ोर ज़बरदस्ती न आहे। पुलिस असांखे तहफ़्फ़ुज़ फ़राहम करे।